सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन खे बढ़ाइण जी कोशिश कयूं ऐं जिन जो मक़सदु दुख कष्ट कलेश परेशानी असांखे उन खे ख़तमु करणो आहे। छाकाणि इहे सभु चीज़ूं जिथे बि अणमण झगड़ो पिटको हूंदो आहे उहो हक़ीक़त जिन यानी यम जो संदेश हूंदो आहे। भई जॾहिं कोई जिन कंहिंखे वधंदो आहे त दुखी थींदो आहे। अगरि जम कंहिंखे वधंदो आहे मौत त पोइ उहो मारींदो आहे, उते जम जो वास थींदो आहे। इन करे जिते जिते पिटको हुजे झगड़ो हुजे असां पंहिंजे जीवन खे ॾिसंदासीं, ॿिए खे छॾूं। असां पंहिंजे घर में हूं, असांजो घर हरियो भरियो आहे, खुशहाल आहे, असांखे सभु कुझु आहे। असां जेतिरा बि आहियूं सभिनी खे पंहिंजे खाधे खां वधीक आहे। जेतिरा बि आहियूं कंहिंजे घर में अहिड़ी कमी कोन्हे कंहिंखे खाधो न हुजे। जंहिं वटि बि आहे पंहिंजे खाधे खां ज़्यादा आहे। उनजे बावजूद असां सभु पंहिंजो पाण खे छॾो ॾिसूं, पंहिंजो पाण खां पुछो। अॼु ताईं पंहिंजे जीवन में असां खे जेको उन जीवन ॾिनो आहे, ज़िंदगी ॾिनी आहे, आराम ॾिनी आहे, भाग नसीब क़िस्मत ॾिनो आहे, चङी ज़िंदगी ॾिनी आहे, सभु कुझु ॾिनो आहे। अॼु ताईं असां पंहिंजी ज़िंदगी जे लाइ, पंहिंजे जीवन जे लाइ उनजो असां धन्यवाद घणो कयो आहे, शुक्र घणो कयो आहे, या पंहिंजी ज़िंदगी में कंहिं झगड़े पिटके जे मौक़े ते या कुझु ॻाल्हाइण जे वक़्तु पंहिंजो पाण खे पिटियो घणो आहे। अहिड़ी ज़िंदगियूं ईअं चङो मरूं, जान छुटे, असांजी ज़िंदगी ख़तमु थिए। असां आसीस पंहिंजी ज़िंदगी जी वधीक घुरी आहे या पंहिंजे मौत जी घुरी आहे, असां पंहिंजो पाण खे पुछे ॾिसूं। घणा दफ़ा असां उनजी ॾिनल रहमत जो धन्यवाद कयो आहे, या असां केतिरा दफ़ा पंहिंजो पाण खे पिटियो आहे। असां छड़ो पंहिंजो पाण खे पुछूं, असां ॿिए खे छॾे ॾियूं। जेकॾहिं असां पंहिंजो पाण खे पिटियो आहे त पोइ असांजे घर में जम जो वासो आहे। पोइ जॾहिं जम ईंदो आहे, यम ईंदो आहे, हिकु दफ़ो मारींदो आहे। हिते असां रोज़ रोज़ मरंदा आहियूं, मारींदा आहियूं। जंहिं घर में घड़ी घड़ी जो मौत हुजे, थोरी थोरी ॻाल्हि ते पाण खे या ॿिए खे पिटणु हुजे, उहो असांजो घर आहे या कुझु ॿियो आहे। या असांजे घर में मालिक जो शुक्र आहे, धन्यवाद आहे, उनजी आसीस आहे, रहमत आहे, अहिड़ी ज़िंदगी ॾिनी, अहिड़ो घर ॾिनो, अहिड़ो परिवार ॾिनो, असांखे मालिक ते रहमत कई, समाज ॾिनो, मुआशरो ॾिनो, माहौल ॾिनो, एतिरो भाग नसीब ॾिनो, क़िस्मत ॾिनी। असां पंहिंजो पाण खे ॾिसो, असां छा कयो आहे। जेकॾहिं असां पंहिंजो पाण खे घणो मालिक जी रहमत खे पातो आहे, उनजूं चङायूं यादि आहिनि, असां खुशहाल रहिया आहियूं, त पोइ असांजो घर स्वर्ग में न पर वैंकू थिया, जिते असांखे मालिक जी रहमत में सदाई आसीस कृपा ऐं करुणा में रहंदा। पर जेकॾहिं असां घड़ी घड़ी पंहिंजो पाण खे पिटियो आहे त असां जमखानो सम्झो। तंहिंजे करे असांजो घर, असांजो परिवार, असांजो संसार, असांजो छा आहे, असांखे छा बढ़ाइणो आहे। इन करे असां सभु प्यार ऐं मोहबत सां कयूं ऐं उन प्यार ऐं मोहबत सां असां रहंदा तॾहिं आहियूं जॾहिं असां नज़र पाण ते रखंदा आहियूं ऐं ॿिए ते रखंदा आहियूं। पाण ते नज़र रखण जो मक़सदु आहे, आमतौर असां इंसाननि को जेका ग़लती थींदी आहे उहा इहा थींदी आहे
असां जेको पाण ते नज़र रखंदा आहियूं उहा चङी नज़र रखंदा आहियूं, जॾहिं ॿिए ते नज़र रखंदा आहियूं त असां बुरी नज़र रखंदा आहियूं। इन करे असां इंसाननि जी हिकिड़ी कमी रहंदी आहे, ॿिए खे जेको असां बुरी नज़र सां ॾिसंदा आहियूं, कोई वधंदो आहे, कोई वसंदो आहे, कोई तरक़ी कंदो आहे, कोई ख़ुशी ख़ुशहाली कंदो आहे, उहो बुरी नज़र असांजे साड़ जलन क्रोध पैदा थींदो आहे। ऐं पाण ते जेको चङी नज़र रखंदा आहियूं उहा ई रखंदा आहियूं, पंहिंजूं ख़ूबियूं ॾिसण में ईंदियूं आहिनि। मां एतिरो चङो आहियां, एतिरो बहितर आहियां, पंहिंजो पाण खे एतिरो पढ़ाईंदा आहियूं, एतिरो पंहिंजो पाण खे साबित कंदा आहियूं ॼण मां जहिड़ो कोई आहे कोन्हे, मां हिकिड़ो संसार ॼण देवता आहे, मां जहिड़ो कोई आहे ई न। हर चङाई असांखे पंहिंजो पाण में लॻंदी आहे, हर मंदाई असांखे ॿिए में ॾिसण में ईंदी आहे, ऐं इहा ई चीज़ असांखे पोइते कंदी आहे। जॾहिं त असांजी चङी नज़र हमेशह ॿिए ते हुजणु खपे, ग़लति नज़र पाण ते हुजणु खपे, जेकॾहिं असांखे ज़िंदगी ठाहिणी आहे। ग़लति नज़र पाण ते जो मक़सदु पंहिंजो पाण ते नज़र किथे को ग़लती पाप गुनाह मां नथो कयां, किथे कंहिंखे ॾुखायां नथो, मुंहिंजे अंदरि में साड़ जलन क्रोध त न आहे। यानी पंहिंजी ग़लतियुनि ऐं ख़ामियुनि ते असां जॾहिं नज़र रखंदासीं, पंहिंजी ख़राबियुनि ऐं ख़राब आदतुनि ते नज़र रखंदासीं, त पोइ जॾहिं असांखे पाण खे पंहिंजी ख़राबी ॾिसण में ईंदी, असां उनखे ॿाहिरि कढण जी कोशिशि कंदासीं। जेकॾहिं चङी नज़र पाण ते रखंदासीं त जेके ख़राबियूं बि हूंदियूं असां उनखे सही साबित करण जी कोशिशि कंदासीं। आमतौर ग़लती असां इहा कंदा आहियूं, असांखे ग़लति आदत, ग़लति तौर तरीक़ो हूंदो आहे, ग़लति अमल हूंदो आहे, असां उनखे चङाई में पेश कंदा आहियूं त फलाणे जे कयो, उनखे छा थियो, कीअं थियो, सही थियो, उनखे चङाई थी। जेकॾहिं काई चीज़ 200 माण्हुनि खे बीमार करे थी ऐं हिकु माण्हू खे उन बीमार न कयो, त असां मिसाल हिकु जो वठंदा आहियूं, जेके 200 तकलीफ़ में आया उन्हनि खे छॾे ॾींदा। जॾहिं त असांखे ॾिसणु खपे जंहिंजे करे 200 माण्हू बीमार थिया, असां अहिड़ी अपनायूं वेठो। भई जेका चीज़ असांजे अंदरि में ख़ौफ़, साड़, क्रोध, पंहिंजो जलन पैदा करे, असांजो सुकून पैदा ख़तमु करे, त पोइ असां अहिड़ी जलन वारी चीज़ खे असां छो पैदा करणु ॾियूं, असां उन चीज़ खे ॿाहिरि कढी छॾूं। नज़र पाण ते हुजे त मूं में ख़ामी कहिड़ी आहे, इहा न त मूं में ख़ूबी कहिड़ी आहे। ख़ूबियूं त असां भई सही इंसानूं न, मालिक जी रहमत आहे, सभु कुझु आहे। असांखे हक़ीक़त में ख़ूबियूं ऐं चङायूं त खोड़ आहिनि, असांखे उनजी करण जी ज़रूरत ई न आहे। असांखे पंहिंजूं ख़ामियूं ई उछलाइणियूं आहिनि।